ख़बर शामिल कयूं त वारह बैराज राइस केनाल मां निकिरंदड़ शाख़ुनि जे आबादगारनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज बाद आपाशी जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल मुख़्तलिफ़ शाख़ुनि जो दौरो कयो। मुख़्तलिफ़ शाख़ुनि जे आबादगारनि आपाशी वज़ीर अॻियां पाणी खोट जूं शिकायतूं कंदे चयो त जेकॾहिं मुंद जो पाणी न ॾिनो वियो त सारियालो फ़सुलु न थी सघंदो। आबादगारनि चयो त फ़सुलु न थियण सबबि मईशत तबाह थी वेंदी, ग़रीब हारी फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी वेंदा। आपाशी वारे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदरि 23% पाणी जी खोट आहे। पंजाब हुकूमत सिंध जे पाणी ते धाड़ो हणी रही आहे। हुन चयो त मुल्क जे मथान इलाइक़नि में तमामु सुठी बरसाति पई आहे। 15 ॾींहंनि अंदरि वारह बैराज जी शाख़ुनि पन्ना शाख़, हामिद शाख़, नसीर शाख़, मीरवा शाख़ समेत सभिनी शाख़ुनि में पाणी जी सूरतहाल बहितर थी वेंदी। हुन चयो त अॻु बि बासर आबादगारनि जूं शिकायतूं मिलियूं आहिनि। कंहिंखे बि पाणी चोरी करणु न ॾिनो वेंदो, भले केरु कहिड़ो बि बासर छो न हुजे। नायल ऐं करप्ट पाणी खपाईंदड़ इरिगेशन जे ऑफिसरनि ख़िलाफ़ पिणु जल्द कार्रवाई कई वेंदी। तुर्त सभिनी शाख़ुनि खे हिसे जो पाणी ॾिनो वेंदो। हिन वक़्तु बि सिंध जेको आहे 23% जी शार्टेज ते कोटली बि अञा 23 खां 26% जी शार्टेज ते थो हले। दरिया पंहिंजो पेट बि अञा न भरे सघिया। बोर्ड जी काई सूरत हाल न आहे। गुज़िरियल जुमे खां पाणी बहितर बैराजनि ते थियणु शुरू थियो आहे। कोटली में हाणे वञी चाड़ थियणु शुरू थियो आहे, सो बि अञा 1002 ते चढ़ियो। ऐं वारह में अॼु जेको आहे 13 करायो अथसि। पाणी जी जेका सीज़न आहे उहा सॼी 50 खां 55 ॾींहं सॼो पाणी लेट थियो आहे। सॼो फसल जेके आहिनि उहे लेट थी विया आहिनि। तंहिंजे करे आहिस्ता आहिस्ता जेका आहे मथां खां आबादी अचे थी, तंहिंजे करे इहा शार्टेज आहे। इनशाला 10-15 ॾींहंनि में इहा शार्टेज जेका कवर थी वेंदी। इरसा ऐं फेडरल गवर्नमेंट जी नाअहली जे करे सिंध जेको आहे, सिंध सिर्फ़ु न पर पाकिस्तान जेको आहे उहो एग्रीकल्चर बेस्ड कंट्री आहे। बलोचिस्तान ऐं सिंध जेको आहे बेडली इफेक्टेड थिया आहिनि इन नाअहली जे करे। इहा कंटिन्यूसली नाअहली हलंदी थी अचे। हिन महिल बि तव्हां ॾिसो त पंजाब में ॿियनि दरियाहनि में जेको आहे बोर्ड जी सूरत हाल आहे। हाई फ्लड उते डिक्लेयर कयो अथऊं। सिंध में अञा ताईं पाणी जी शार्टेज आहे। बलोचिस्तान में पाणी जी शार्टेज आहे। त इहो अञा ताईं हुननि टीपी लिंक केनाल ऐं चश्मा इहो सीजे केनाल जेको आहे उहो लिंक केनाल्स जेके आहिनि, हिकिड़ो 12,000 ते थो हले त हिकिड़ो 10,000 ऐं समथिंग ते थो हले। त 22-23 हज़ार पाणी उहो एक्स्ट्रा था खणनि जेके फ्लड केनाल आहे। त नाअहल हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जो सफ़र जेको आहे सिंध ऐं बलोचिस्तान जा माण्हू आबादगार भुगते रहिया आहिनि। कप आहिनि, वाह जा इहे कपर आहिनि, उन्हनि में एॾो अंदरि थियल आहिनि त असांखे भउ थो थिए त इहो पाइप कढूं, ईअं न त वरी खंडु लॻी वञे। तंहिंजे करे उनखे पोएं पासे ॾो बंदि कयूं था। इहो पर जॾहिं पाणी घटि पियो त इहो ऑपरेशन कढी सघूं।